नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत के मौके ते समूरी सिंध जी ज़िले जाम शोरे में भी जश्न ईद मिलाद नबी भरपूर तरीके से मनाया पियो वञे। जीअं त मरकज़ी मिलादी रैली जेका ईदगाह कोटड़ी तां बरामद थी ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे हिन वक़्तु बाबा सलाहुद्दीन ते इख़्तिताम पज़ीर थी रही आहे। जॾहिं त एवण मांझन जामशोरो ताणो बुला खान नूरियाबाद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बि आशिक़ाने रसूल जे पारां रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं आशिक़ाने रसूल नात शरीफ़ ऐं नारनि जी गुंजार में वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां जश्न ईद मिलाद नबी मनाए रहिया आहिनि। रिपोर्टर नजफ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।